नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त यूनियन स्टाफ ते मामूली ॻाल्हि तां शर ऐं समेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो लठूं कुआड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद खान समेजो, अब्दुल्ला मीर हसन, रमज़ान गाज़ी समेजो ऐं ॿी धुर जा वाहिद गुलू गाज़ी, शर कुर्बान समेजो समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ तालका इस्पताल खिपरो आंदो वियो। SHO खिपरो मोहम्मद असलम बिलो मूजिब ज़ख़्मी इलाज लाइ लेटर वठी विया आहिनि। वधीक कार्रवाई कराईंदा त कंदासीं। चारों वटर जिते ठरन जो वठियूं आहिनि, पुलिस ख़ामोश आहे। यूनियन स्टाफ ते रत्ना खां करे, आताब खां करे, सफ़ीना खां करे टोटल सोपारियूं था हलाइनि। असांजो स्टाफ पुरअमन नमूने जो आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, असीं मिसकिन आहियूं सभु, ऐं उन ते ई मंशा था हलाइनि। को स्टाफ आहे, न ॻाल्हि आहे, न मुआड़ आहे। हाणे मंशा सरेआम SP साहब बि नोटिस कोन थो वठे। ऐसे ते चयो, बुलू साहब खे चयो, ॿियनि खे बि चयो, बाबा ही मंशात ख़तमु करायो। इहो साॻी छोकिरो चालान कई संगड़ में, वरी छॾाए कल्ह खां पोइ वरी उहो कमु शुरू। टियों ॾींहुं ज़मानत ते आयो, वरी शुरू। कुझु कोन असां बसि पाणी जे वारे ते तेसी त असां ॻाल्हि ॿुधी त असांजे भाइरनि खे को धक हणी आहे शर ऐं नोड़ी। हीउ जेको नोड़ी छोकिरो आहे ज़ुबैरो, इहो हिकिड़ो असांजे हिते जे लाइ सलामत लाखो थियो वेठो यूनियन स्टाफ ते। न उन शरण जो हिते को अड्डो आहे, न उन्हनि जो को प्लाटिंग आहे, न को उन्हनि जी ज़मीन आहे। ग्राहक उन जो यूनियन शहर ते 24 कलाक हिते खरो विकिणण वारा आहिनि। हिकिड़ा यारी वाटर ते कप ते वेठा आहिनि, ॿिया वेठा आहिनि ढिलियार मोड़ ते। हाणे ढिलियार मोड़ वारनि खे पुछो था तव्हांजो यूनियन स्टाफ ते छा वञे। 24 कलाक लठूं कुआड़ियूं खणी वेठा, कॾहिं कंहिंखे कुटियो वठानि, कॾहिं कंहिंखे कुटियो वठानि। जेकॾहिं ज़ोरी नथो को ठरो वठे, जेकॾहिं नथो को मंशियात शइ वठे त हुनखे हणो लठूं कुआड़ियूं। त इहो असां सां हिकिड़ो ज़ुल्म कराए रहियो आहे। केरु कराए रहियो? हिकिड़ो हिंदाल नोड़ी कराए रहियो आहे, जेको हिनखे असां के चकर हिनखे चयो बाबा हथ ॿधी तोखे चऊं था त असां ही ज़ुल्म टार, तूं ही ज़ुल्म न करा। हिते सलामत लाखो छोकिरो थियो वेठो असांजे यूनियन स्टाफ ते। बस इहो ही। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।